नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊँ यहाँ अली रज़ा मंगी नज़र विझूं था वक्त जी ख़ास ख़बरुनि ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो सदर आरिफ अलवी, जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी नदीम रज़ा, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, सामरिक फ़ौज जे सरबराह अमजद खान नियाज़ी, हवाई फ़ौज जे सरबराह ज़हीर अहमद बाबर के टेलीफोन। वज़ीर आज़म फ़ोन ते राब्ते दौरान नदीम रज़ा, जनरल कमर जावेद बाजवा, अमजद नियाज़ी ऐं ज़हीर अहमद बाबर के ईद जूं वाधायूं ॾिनियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि तोड़े गवर्नर सां बि फ़ोन ते राब्तो, ईद जूं वाधायूं ॾिनई। सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर ॿिए ॾींहुं बि मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। ईद जे ॿिए ॾियारे ते दावतुनि जा सिलसिला तेज़, घरनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा खाधा तयार, शहरनि जो तफ़रीह हंधनि ना रुख, ॿारनि जी पार्कनि ऐं झूलनि ते रश। गवर्नर स्टेट बैंक जी मुलाज़मत में वाध न ॾियण जो फ़ैसिलो, रज़ा बाकर जो गवर्नर स्टेट बैंक जे हैसियत सां 3 सालनि जो मुदो अॼु पूरो थी रहियो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जे वक़्तु रज़ा बाकर खे हुकूमत जे फ़ैसिले खां आगाही ॾिनी वई आहे। संदसि पाकिस्तान जे लाइ ख़िदमतूं साराह जोॻियूं आहिनि। अमरीकी परॾेही वज़ीर एंटनी ब्लिंकन चवे थो त इज़हार जी आज़ादी ते पाबंदियुनि वारो मामिलो पाकिस्तान सां गॾु उथारींदासीं। पाकिस्तान में मीडिया आउटलेट्स ऐं सिविल सोसाइटी ते पाबंदियुनि खां आगाह आहियूं। अहिड़नि क़दमनि सां इज़हार जी आज़ादी खे कमज़ोर कयो वञे थो। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त इमरान नियाज़ी जी सियासत जी लेवल फरागोगी जो दिफ़ा रहिजी वियो आहे। इमरान नियाज़ी ॿुधाए त 2018 में अमरीका खेसि इक़्तिदार में आंदो हो, दांदी जी हुकूमत खे जमहूरी क़ुवतुनि आइनी तरीक़े सां कढियो। हू पंहिंजी सियासत खे बचाइण लाइ सॼी क़ौम खे अमरीका जो ग़ुलाम साबित करे रहियो आहे। पाकिस्तान ग़ुलामी न, पर उन मां इमरान ख़ान जी ज़हनी कमज़ोरी जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु गजगोड़ सां गॾु बरसाति जो इम्कान। मौसमियात खाते चयो आहे त केपी, उत्तर बलूचिस्तान, इस्लामाबाद, सेंट्रल पंजाब, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में तेज़ हवाउनि सां गॾु बरसाति जो इम्कान आहे। सॼे मुल्क में बरसाति जो सिलसिलो 5 मई ताईं जारी रहंदो। गिलगित बल्तिस्तान में लैंडस्लाइडिंग जो बि ख़तरो। सांगड़ वेझो ॻोठ रसूल बख्श उमराणी में ॿिनि धुरनि में झेड़ो, बजणा मारिजी विया, 2 ज़ख़्मी। मारिजी में बाबर बुगटी ऐं फ़िरोज़ बुगटी शामिल, ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। चाचरे वेझो ॻोठ नाकरायो में रहवासी नौजवान मुहर्रम नोडी जो सावरनि जे घर मां लाश हथ। मक़तूल जे वालिद जो चवण त मुहर्रम खे संदसि ज़ाल जे वारसनि क़त्ल कयो आहे। इंसाफ़ कयो वञे। सन भरिसां रोड हादसनि में औरतुनि, ॿारनि ऐं मर्दनि समेत 22 ॼणा ज़ख़्मी। रोड हादसनि में ज़ख़्मी थियलनि खे इलाज लाइ मुख़्तलिफ़ अस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। वाई बंदी वेझो गोरखल स्टेशन तफ़रीह लाइ वियल पुल जी वासी फरहान रोड हादसे में फ़ौत थी वियो। न्यू सईदाबाद में नौजवान शाहजहान जमाली जे क़त्ल केस में गिरफ़्तार थियल जवाबदार अहमद गुलाई जमाली लाकब मां फ़रार। पुलिस ॻोठ नबी बख्श जमाली ते चढ़ाई करे जवाबदार जे मामे गुलण जमाली समेत 2 औरतुनि खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं टिनि अलिहार में घर जी छित धमाके सां किरी पई, 3 ॿारनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में मुज़म्मिल, मुदस्सिर ऐं नजमा समेत ॿिया भाती शामिल। हिकु औरत गंढ चोगी हालत में हैदराबाद अस्पताल मुंतक़िल।